नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त के मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरे शहर जे सुरैया मोहल्ले जे रहवासी स्टेट एजेंसी जो कारोबार कंदड़ मुमताज़ अली साटी जे मासूम पुट फराज साटी के जवाबदारनि मुबैना ज़्यादती करे वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। मुतासिर नीगर के जिंसी ज़्यादती जो निशानो बणाए वीडियो रिकॉर्ड कंदड़ टिन जवाबदारनि मथां मोरो थाणे ते नौजवान जे वालिद जी फरियाद ते केस दाख़िल गिरफ़्तारी अमल में न अची सघी। फरियादी केस में ॼाणायो आहे त मां स्टेट एजेंसी जो कारोबार कंदो आहियां। मुंहिंजे पुट फराज साटी असांखे ॿुधायो त शहज़ाद ज़रदारी, आदिल सोलंकी ऐं अज़ीज़ सोलंकी सां दोस्ती हुई, जेके मूंखे 1.5 साल अॻु हिकु जाइ ते वठी विया जिते शहज़ाद ज़रदारी मूं सां जिंसी ज़्यादती कई ऐं वीडियो रिकॉर्ड कयो, जंहिंखां पोइ मूं इन्हनि सां दोस्ती छॾे ॾिनी। हाणे हू मूंखे परेशान कंदा रहनि था, जिन मां ख़तरो आहे। फरियादी इहो पिणु ॼाणायो आहे त जवाबदारनि 4/1/2022 ते राति जो देर सां घर जो दरवाज़ो खड़कायो ऐं मुंहिंजे पुट खे ॿाहिरि कढण जो चयो, जंहिं ते जहिड़ो पिणु कयो ऐं असां उन वक़्तु हिकु ॼणे सजाद उर्फ सजू माछी खे सोगो कयो, जंहिं ते जवाबदारनि ॿियनि माण्हुनि खे घुराए फायरिंग करे असां खां इन खे आज़ाद कराए धमकियूं ॾींदा फरार थी विया। हिन चयो त असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे ऐं मासूम पुट सां नाजाइज़ी कई वई है। जवाबदारनि खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई करे कानून जे कटहरे में आणे सख्त सजा ॾेई इंसाफ फराहम करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।